अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़ल अर्द वस्समा वस्सलातु वस्सलामु अला अशरफिर रुसुल वल खल्क़ वल अंबिया वअला आलिहि तुक़ा वन्नुक़ा व अस्हाबिही उलुल करम वल इज़्ज़त वस्सिद्क़ वस्सफ़ा कसीरन कसीरन इला यौमिल लिक़ा। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। भर भंजूवे ही भर भंजूवे ही अग्या कड़ी कंदे गालड़ी जानी मानी मोटिया यार वरवनी देई पोए कान खबर पेई तदा जुडना सके तिरो। मुअज़्ज़ज़ सामीन इकराम,
अज जो ही प्रोग्राम गोठ लाल बख्श मगसी जे अंदर फ़िक्रे आखिरत जे मौजूअ ते एक महफ़िल मुनाकिद कई वई आहे जेका मरहूम मग़फ़ूर अब्दुल लतीफ़ मगसीअ जे रूह के ईसाले सवाब जे नियत सां करीम रब जे दरबार में दुआ है त मुंहिंजा करीम रब सुहणे महबूब रहमत लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सदके में मरहूम जा सगीरा कबीरा गुनाह मुआफ़ फरमाइजा या अल्लाह। मरहूम जे कब्र के जन्नतुल फिरदौस जे बागन मां मुंहिंजो करीम रब हिकु बाग बनाईंदो। जेकी आया हो मुंहिंजा दोस्त अहिड़ी सियारे जे मौसम में पंहिंजा कम कारियूं छॾे आराम पंहिंजो फिटाए अल्लाह जे कुर्ब जूं ॻाल्हियूं ऐं मुंहिंजे महबूब मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मोहब्बत ऐं इश्क जूं ॻाल्हियूं ॿुधण जे लाइ मुझो खुदा पंहिंजे महबूब जे सदके तव्हां जे झोलिन के घरन के बचड़न के भी आबाद फरमाइंदो। प्यारा दोस्त हिय जेका महफिल आ हिय जेका दोस्ती आ तव्हां ऐं असांजी ये फकत हिकड़े बुनियाद ते आ। अलाए केतिरनि कौमुनि वारा माण्हू हिते वेठा आहिनि। थोड़ो इको के खोल लाउडारो किथों आ थोड़ो इको खोल दा। अलाए केतिरनि कौमुनि वारा माण्हू हिते वेठा आहियो मुंहिंजा दोस्त इहा सची ॻाल्हि आहे न। हर माण्हू अलाए केतिरियूं परेशानियूं ऐं अलाए केतिरा गम ऐं अलाए केतिरा ख़याल अलाए केतिरा सवाल दिल में सांढे सभिनी ॻाल्हियुनि खे पोइते छॾे यार जेको उञायल होंदो आ उहो कहिड़े पासे वेंदो आ जंहिं पासे पाणीअ जो आसरो होंदो आ या सुक जो आसरो होंदो आ। उञायल हमेशह जे लाइ पाणीअ वारे पासे वेंदो आ बुखायल हमेशह जे लाइ मानड़ीअ जे पासे वेंदो आ। त तव्हां ऐं असां हिते जो गॾु थिया आहियूं आख़िर छा जे लाइ गॾु थिया आहियूं कहिड़े मक़सद सां गॾु थिया आहियूं मुंहिंजा दोस्त। जॾहिं त इश्तिहार में क्लियर लिखियो पियो हो त अॼु जेका महफ़िल आहे फ़िक्रे आख़िरत जी आहे यानी तव्हां असांखे पंहिंजी क़ब्र प्यारी आहे मुंहिंजा दोस्त। खुदा जो ख़ौफ़ तो असांजे दिल में आहे उन जे ख़ौफ़ में जेके गॾु थींदा आहिनि तोखे ख़बर आहे त मुंहिंजे महबूब मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जे लाइ छा फरमायो। मुझे महबूब मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो जॾहिं के भी बजणा पाण में इन बुनियाद ते दोस्ती रखंदा हन जह दोस्तीअ जो बुनियाद दुनिया जी का लालच न हुजे दुनिया जो को कम न हुजे दुनिया जो को गर्ज न हुजे दुनिया जी का रिश्तेदारी न हुजे महज इन बुनियाद ते जॾहिं बजणा पाण में दोस्ती रखंदा हन तसां दोस्ती इन जे लाइ था रखूं त सुहिणो करीम रब मन राज़ी थी पवे। ये दोस्ती इन जे लाइ न मुंहिंजा दोस्त मुझे सुने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पो जॾहिं अहिड़ा ब दोस्त हिक ॿिए सां मिलण जो इरादो कंदा हन हिकिड़ो दोस्त घरों निकिरंदो आ त मां सां मिलण थो वञा छा जे लाइ थो मिलण वञा इन जे लाइ त मुंहिंजो दोस्त आ उन सां गॾु वेही करे पंहिंजे करीम रब जे कुर्ब जूं पंहिंजे महबूब जे पार जूं के ॿ ॻाल्हियूं करे अचां मुझे मदीने जे साईं फरमायो
रस्ते में अल्लाह जी ज़ात एक फरिश्तो मुकर्रर फरमायो। ओ जवान रस्ते में पहुतो, फरिश्तो भी रस्ते में पहुतो। उन नौजवान खे ॾिसी करे चवंदो आ काॾे थो वञी? चवंदो आ पंहिंजे फलाणे दोस्त सां मिलण थो वञा। उहो फरिश्तो मुझे महबूब मदीने जे मीर फरमायो इंसानी सूरत में ईंदो आ। चवंदो आ छो थो वञी? कहिड़ो कम थई दोस्त में? चवंदो आ कम कोई कोन्हे, दुनिया जो गर्ज कहिड़ो आ? दुनिया जो गर्ज भी कोन्हे, दुनिया जी लालच कहिड़ी आ? दुनिया जी लालच भी कोन्हे। पो हेॾे सीअ में ॻोठ लाल बख्श मगसीअ जे ॻोठ में छा जे ला थो वञी? चवे थो इन जे ला थो वञा वञी के मन पंहिंजे सुहिणे करीम रब जे कुर्ब जूं महबूब मदीने वारे मीर जे इश्क जूं ॿ ॻाल्हियूं ॿुधी अचां। मुझे सुहिणे महबूब फरमायो उहो फरिश्तो उते जो उते उनखे चवंदो आ त इंसानी सूरत में मां फरिश्तो आयो हां, तोखे मुबारका। मुझे करीम रब फरमायो आ जॾहिं अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर के बि ॿ मुस्लमान पाण में मिलंदा हन इन नियत सां उन्हनि जी दोस्ती अल्लाह जे रज़ा ख़ातिर हूंदी आ त मुंहिंजो रब फरमाईंदो आ जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो सिज नेज़े जे बराबर हूंदो, कोई भी कंहिंखे कोन सुञाणंदो। उन टाइम ते मुझे रब फरमायो मां अल्लाह पंहिंजे अर्श जे साए जे हेठां उन ॿिन्ही जवाननि खे छांव बख्शींदुसि। अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर रुगी कंहिंसां कुर्ब करण एतिरो अज़ीम आ मुंहिंजा दोस्त त पोइ तव्हां जेको न हेतिरो पंध करे आया हो ॿियो त कोई मक़सद कोन्हे मुंहिंजा दोस्त सवाइ इन जे त पंहिंजे यार खे राज़ी कयूं। दोस्त इन जे लाइ गॾु थिया आहियूं न त पंहिंजे यार खे राज़ी कयूं। पोइ जॾहिं पंहिंजे यार खे राज़ी करण जे लाइ हिकिड़ो हिकिड़ो कदम जॾहिं बानो ज़मीन ते रखंदो आ पोइ उहा ज़मीन भी उन जे लाइ ख़ैर जी दुआ घुरंदी आ। छो त मुंहिंजा दोस्त जॾहिं इंसान जंहिं भी पासे निकिरंदो आ जेका तमन्ना जेको इरादो खणी दिल में निकिरंदो आ हुन जे ख़याल में उहो सोचन में उहो इरादन में उहो हूंदो आ। जॾहिं हिकिड़ो माण्हू निकितो ई इन जे लाइ त मां पंहिंजे करीम रब जे कुर्ब जूं ॻाल्हियूं ॿुधण थो वञा। मुंहिंजो अल्लाह दिलनि जो मालिक आ, उन खां गुझाई कान्हे का। मुंहिंजो रब फरमाईंदो फरिश्तो गवाह थी वञो इन जे कदम कदम ते तव्हां पंहिंजा पर विछायो त मुंहिंजे महबूब जो ग़ुलाम उन्हनि जे मथां कदम रखी हले। छो त ॿिए जे लाइ न मां करीम रब जे रज़ा जे लाइ अची रहियो आ। पोइ मुंहिंजा सुहिणा अदा जॾहिं न उहो अकेलो अचे हिकिड़े हेॾे वॾे मजमूए जे शकिल में वेहे ऐं उते वरी अल्लाह जा नेक सालिह बानड़ा भी वेठा हुजनि, मूं जहिड़ा किना को जहिड़ा भी अचे वेहन, तव्हां जहिड़ा नेको कार भी वेहन। ॿुधायो त ख़ुदा जो करम उते थींदो या कोन थींदो? याद रख मुंहिंजा अदा मुझे सुने महबूब मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो आ त मुंहिंजो अल्लाह पंहिंजे बाने सां 70 अमड़नि खां वधीक प्यार कंदो आ। मुंहिंजो करीम रब पंहिंजे बानड़े सां 70 अमड़नि खां वधीक प्यार कंदो आ। तो असां त हिक अमड़ जो रुगी प्यार ॾिठो आ, सॼी दुनिया खे हिकिड़े पासे रखूं पर चवंदासीं त मुंहिंजे जी जल जे प्यार जहिड़ो कंहिंजो प्यार।
कोने न मिठा जॾहिं दुनिया सॼीअ जे प्यार जहिड़ो हिक जीजल जे प्यार जे मट को प्यारो नाहे त पोइ मुंहिंजो सुहिणो करीम रब जेको 70 अमड़नि खां वधीक पंहिंजे बाने सां प्यार कंदो आहे ॿुधा उन जे प्यार जो मक़ाम छा हूंदो। सची हो थई मुंहिंजा दोस्त जीअं न जीजल अमड़ बचड़े सां कावड़ी बी आहे कावड़ी बी त आहे न छाजे करे बच्चे जे ग़लतियुनि जे करे बच्चे जे बेफरमाननि जे करे जॾहिं बच्चो हदूं टपण शुरू कंदो आहे जीजल अमड़ कावड़ जी वेंदी आहे मुंहुं ख़राब कंदी आहे ॻाल्हाइण छॾे ॾींदी आहे पोइ जेकॾहिं उहो बचिड़ो ओ मुंहिंजा दोस्त रुगी घर खां ॿाहिरि निकिरी वेंदो आहे ॿुधाए त उन बचिड़े जे लाइ वरी परेशान केरु थींदो आहे। उहाई जीजल अमड़ उन ई पंहिंजे बचिड़े जे लाइ परेशान थींदी आहे सिजल थे ताईं इंतज़ार कंदी आहे ॼाण मुंहिंजो बचिड़ो मोटियो पर जॾहिं सिजल थी रही वियो सभिनी जा बचिड़ा अची विया हिक अमड़ जो जॾहिं बचिड़ो कोन पहुतो आहे मां उहा थई यार जो उहा जीजल तेसी मानी कान खाईंदी आहे जेसी उन जो बचिड़ो वापसि घर में न ईंदो आहे। इहो सच आहे न त जीजल अमड़ तेसी मानी नथी खाए जेसी मुंहिंजो बचिड़ो न ईंदो तेसी मानी कान खाईंदस जेसी मुंहिंजो बचिड़ो न ईंदो तेसी हंध ते कान सुम्हंदस जेसी मुंहिंजो बचिड़ो न ईंदो तेसी निंड कान कंदस याने बचिड़े खां सवा अमड़ खे सुकून कोन ईंदो आहे। इहो हिकिड़े प्यार वारी अमड़ा पोइ छा कंदी आहे ख़बर आहे त मुंहिंजो बचिड़ो ॿाहिरि आहे सॾड़ो कंदी आहे ओ जावेद पुट ओ नाले मिठा ओ उवेस जेकॾहिं उतो रोई चवे जी मुंहिंजी अम्मा हली आ हाणे अम्मा कीअं अचां तूं कावड़ीअ मूंखे मार कढंदी रोई चवंदी आहे न मुंहिंजा बच्चा मां त तोतां पंहिंजी जान कुर्बान करे छॾींदसि पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जीजल अमड़ उहा थई जन खे अमड़ नाहे उन्हनि खां पुछ त अमड़ छाखे चइबो आहे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जीजल मां एडी त अज़ीमा जो सुणे मूसा कलीमुल्लाह खे भी मुझे करीम रब जॾहिं हिकु दफ़ो कोहे तूर तां मुलाकात करे मोटंदो आहे हुकुम थींदो आहे ओ मुंहिंजा सोना नबी मूसा जी मुंहिंजा करीम रब जॾहिं वरी कोहे तूर ते अची जबल ते संभाले संभाले कदम रखजा मुंहिंजा करीम रब मां कदम त सदाई संभाले रखंदो हां हिन दफ़े हुक्म अजीबा जवाब मिलंदो आहे ओ मुंहिंजा सुहिणा मूसा वरी जॾहिं तूं ईंदे उन खां अॻु में तुंहिंजो करीम रब तुंहिंजे अमड़ खे पाण ॾे घुराए छॾींदो। ओ मुंहिंजा मौला मुंहिंजी जीजल अमड़ त पंहिंजे घर हूंदी आहे मूंसां गॾु कॾहिं बि कान आई आहे हुक्म थींदो आहे ओ मुंहिंजा सुहिणा नबी हूंदी त घर में आ पर जीअं तूं दर खां निकिरंदो आ तीअं तुंहिंजी अमड़ झोलड़ियूं खणी चवंदी आहे ओ मुंहिंजा मौला मुंहिंजे मूसे जी पारत थई उहा तुंहिंजी जीजल अमड़ जॾहिं मां बेनियाज़ रब जे दरबार में दुआऊं घुरंदी आहे प्यारो त मां रब खे आहीं पर तुंहिंजे अमड़ जे दुआउनि जे करे मां अल्लाह पंहिंजे फरिश्तनि खे हुक्म ॾींदो हां उहे तुंहिंजे कदमनि जे हेठों पर विछाईंदा आहिनि जन ते चढ़ी तूं अचे पहुचंदो आ वरी तुंहिंजी जीजल कान हूंदी तोखे दुआऊं ॾियण वारी कान हूंदी
इन करे पंहिंजा कदम संभाले खणजा। ओ मुसलमान, जे कदे अल्लाह जे सुणे नबी के भी जी जल अमड़ जे दुआन जी एतरी जरूरत आ। बुधाए त तोखे असा के अमड़ जे दुआ जी जरूरत आहे या काने? छो त हो जी जल अमड़ जो प्यारा पो ओहा जी जल अमड़े बचड़े के सड़ो करे चवंदिया, ओ मुझा बचड़ा जहड़ो आही तहड़ो पाड़े वारन दे न वंजा। मुंह अमड़ दे हलिया मां तुझी अमड़ हाँ। पोजे करे मुझा दोस्त बचड़ो बाहर डुही हणी वेही रहे, अखिन ते हथ दई कूड़ जो रोए, न मामा को नहीं दुम, न मामा को नहीं दुम। मुखे बुधाए त उआ सागी जी जल अमड़ पान बाहर निकरंदी, भाकुरड़ो बि पाईंदी, गलड़ा बि उघंदी, गोढ़ा बि उघंदी, सीने सां बि लाईंदी, घर बि वठी ईंदी, हंधड़ो बि विछाए ॾींदी, कपड़ा बि मटाईंदी, मानड़ी बि ॾींदी। पहिरीं पंहिंजे बचड़े खे सुम्हारींदी, पोइ पाण आराम कंदी। इहो सच्चा मुसलमान। पो जे कदे इन हिकड़ी अमड़ जो एतरो प्यारा, बुधाए त मुझे करीम रब जो प्यार छा हूंदो। बेनियाज रब पांजे बानड़न के सदे रहो आ, जिया दुनिया में जी जल अमड़ पांजे कुर्ब जो इजहार करे सदींदी आ त हलिया हलिया केड़ो भी आही मुझो ही तू हलिया, मुझे जी में तुझे ला जायूं हलिया। मुझो बेनियाज रब भी पांजे सुने कुरान करीम में ये सदींदो आ, या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। ओ मुझा दोस्त अजीज, मुझो बेनियाज रब भी सदे रहो। ओ इंसान जहड़ो आही तहड़ो मुझो आ, बुधाए त सही मा गर्रक, ओ मुझा बाना बुधाए उहा कहिड़ी शइ आ जंहिं तोखे पंहिंजे करीम रब खां परे करे छॾियो आ। मुझो बेनियाज रब पांजे पाक कुरान करीम जे अंदर पांजे बानड़े के सदे पूछे रहो आ, ओ मुझा बाना, ओ मुझा इंसान, बुधाए त सही मां अल्लाह तो तोखा पूछा, मां गर्रक बिरब्बिकल करीम, मां त करीम आहियां, तुझो रब आहियां, तोखे रोज़ी ॾींदड़ हां, तोखे सुहिणी सूरत ॾींदड़ हां, तू हंध ते किरंदो हई, तोखे सुकून जी निंड ॾींदो हा। तू नंढड़ो हुए, तुझे खाइण जे लाइ जी जल तुझे अमड़ जे छातीअ में खीर पैदा करण वारो मां, तू थोड़ो हलण जहिड़ो थे, तुझे मुंह में ॾंद ॾियण वारो मां, तू ॻाल्हाइण जेतिरो थे, तोखे अकुल ॾियण वारो मां, तू खाइण जहिड़ो थे, तुझे लाइ हर शइ पैदा करण वारो मां। ओ मुंहिंजा बाना ॿुधाए त सही उहा ॻाल्हि कहिड़ी आ जंहिं तोखे पंहिंजे करीम रब खां परे करे छॾियो आ। ओ मुसलमान, ॿुधाए त कोई जवाब आहे तो असां वटि? ईमानदारी सां ॿुधा, जॾहिं करीम रब इएं सॾे त ओ मुंहिंजा बानड़ा ॿुधाए त सही तोखे कहिड़ी शइ मां करीम रब खां परे कयो आ? तो असां वटि कोई जवाब कोन्हे को, मुंहिंजो सुहिणो रब तोखे वरी पाण जवाब ॾेई ॿुधाईंदो आ। या अय्युहल्लज़ीन आमनू ला तुल्हिकुम अम्वालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह
खबरदार करे रहियो आहे मुंहिंजो करीम रब